अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी सिंध जी लतीफ़ सुर पिरभाती जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। पिरभाती हिकु राॻड़ीअ जो नालो आहे जेका पिरभात याने असुर वे लॻाइबी आहे। हिन राॻड़ीअ जे नाले सां शाह जो रिसालो में हिकु सुर बि आहे। हिन सुर में शाह साईंअ बंदगीअ जी ताक़ीद ऐं रब साईंअ जे नेमतुनि खे साराहियो आहे। लसबेले जे हाकिम सपड़ जाम सखीअ जी सखावत खे बि तमसीली रंग में बयानु कयो आहे। चवनि था त लसबेले जो हाकिम सपड़ सखी जाम सखावत में पंहिंजो मट पाण हो। हिन हिकु ॾॾ मंगणहार खे 100 ताज़ी घोड़ा इनाम में ॾिना। शाह साईं उनखे तमसील बणाईंदे असांखे सबक़ ॾिए थो त धणी तालाब अहिड़ो ई सखी आहे जो अबोजन खे ड्रायो छॾे। पिरभाती जे पहिरें बैत में शाह साईं फरमाए थो त इहो न भानन भेर जीअं कीनर कीरीअ टंगियो, इहा मंगणहारनि जी रीति नाहे जो संदन सुरंदो किलीअ में टंगियो पियो हुजे। हिते सपड़ जाम उन्हनि पुराणनि मंगणहारनि सां मुखातिब आहे जेके पाण खे वॾा उस्ताद पए सम्झिया, पर सुबुह सां हुननि जो साज़ टंगियो पियो हो ऐं हू सुता पिया हुया, छो जो हुननि खे पंहिंजे किर्त ते पंहिंजे उस्तादी ते नाज़ हो। पर हू सपड़ जाम चए थो त इहो मंगणहारनि जो कमु नाहे जो सवेर ई साज़ किलीअ में टंगियो पियो हुजे। धणी ताला बि ईअं ई चए थो त इहो इंसाननि जो, इहो ज़ाहिदनि जो, इहो आबिदनि जो, इहो तक़वा परस्तनि जो वर्ड कॾहिं बि नाहे। इहा तक़वा परस्तनि जी रीत कॾहिं बि नाहे जो सुबुह सां साज़ मां मुराद आहे तस्बीह टंगी पई हुजे ऐं हू सुता पिया हुजनि। सुहारे सुबुह हसी विझी वेठे वेर, तूं सोणे सुबुह सां वेर विझी वेही रहे। असुर जो थी तो कीरत ई न कई। उहे जेके मंगणहार हूंदा आहिनि उहे असुर जो उथी कीरत कंदा आहिनि, रियाज़ कंदा आहिनि, या खणी चइजे त प्रैक्टिस कंदा आहिनि। सपड़ जाम उनखे चए थो तो सुबुह सां उथी कीरत ई न कई, तो प्रैक्टिस ई न कयो पंहिंजे राग जो, तोखे चवंदो केरु कीरत धारा माण्हू, तोखे ॻाइण वॼाइण बिना मंगणहार केरु सरींदो। धणी ताला चए थो त तोखे धणी ताला जी वॾाई बयानु करण खां सवाइ इंसान केरु सॾींदो, मुस्लमान केरु सॾींदो, या तोखे मोमिन केरु सॾींदो। सुतो कीअं निंड्रूं करे रो विहाणीअ रो, तूं सुम्ही कीअं थो निंड्रूं करे। असुर जो उथी रोयो वेठो रोए, सुभां साज़ संदोर पियो हूंदो पट में, सुभां तुंहिंजी मोए पुॼाणा तुंहिंजो साज़ पट ते पियो हूंदो। साज़ मां मुराद ही इंसान जो जिस्म बि आहे। तुंहिंजो जिस्म सुभाणे पट ते पियो हूंदो। तूं सुम्ही निंड्रूं कीअं थो करे, तूं उथी धणी ताला जी साराह कर, तूं उथी जिदोजहद कर, तूं उथी मेहनत कर, तूं उथी हिन दुनिया में कुझु कर, दुनिया लाइ बि आख़िरत लाइ बि। सिरांदीअ साज़ कयो सुम्ही सारी राति, पंहिंजे सिरांदीअ खां सुरंदो रखियो समूरी राति निंड में थो घारी। जाजकाणी ज़ात इहा हो अॻहि, मीरास जी ज़ात ईअं मुल्ह मानवारी ईअं थींदी। हिते जाजकाणी ज़ात मां मुराद आहे परहेज़गार माण्हू, मोमिन माण्हू। चए थो त छा मोमिन माण्हू ईअं थींदा आहिनि जो सिरांदीअ साज़ कयो सारी राति सुम्हनि। जिनी सुख नाहे को चारण से चइजनि। हिते मोमिन माण्हुनि जा उहिञा नथो ॿुधाए
ऐं सपड़ जाम वरी उनखे चारणनि जा उञाण थो ॿुधाए। चए थो चारण उन्हनि खे चइजे जिन खे का वेसांत या आराम न आहे, उहे चारण आहिनि। रुञनि राह पुछनि मथे कुल्हनि कीनरा, चारण उहे चइजनि जिन जे कुल्हनि ते सारंगियूं यानी कीनरा करे रुञनि जी वाट ॻोल्हनि। धणी ताला चए थो त उहे मोमिन आहिनि जेके जिन खे को सुख न आहे, का वेसांत न आहे, हू हर वक़्तु इबादत में आहिनि, हर वक़्तु महिनत में आहिनि, हर वक़्तु जिदोजहद में आहिनि ऐं हू कुल्हनि ते सारंगियूं करे हू रुञनि में वाटूं पिया ॻोल्हनि, रुञनि में वञी धणी ताला खे राज़ी पिया कनि। मूढ़ो भुणे मंगणा केॾां हुए काल, ए मंगणहार तूं मुंझियल ऐं मलूल थियो छो थो घुम, काल्ह तूं किथे हुए। लंघा छॾ लतीफ़ जे उझण जा अफ़ाल, ए चारण तूं उहे बेज़ौक़ीअ जा करतूत छॾे ॾे, तूं उहे ख़राब अमल छॾे ॾे। सपड़ दर सुवाल कर त क़ीमत आणी, सपड़ सखीअ जे दर तां मंग त मुलायता ॾाण लही। इहो हिकु चारण खे शाह साईं सलाह थो ॾे त तूं इहे पंहिंजा ख़राब कम छॾ ऐं तूं सपड़ सखीअ जे दर सुवाल कर त क़ीमत आणी मुलायता दान मिलई। ईअं ई तूं धणी ताला जे दर ते सुवाल कर, धणी ताला खां घुर त हू तोखे सभु कुझु ॾेई छॾींदो। चारण लंघो पंधु घणो की चोटाणीअ चए, चारण जिस्म में जॾो आहे ऐं पंधु घणो आहे जो हू न करे सघंदो, तूं छट धणीअ खे चए। हित की हलाए उते आऊं अचणो, मूंखे हित की दान में ॾे, मां उते अचण जहिड़ो न आहे। उते चारण ॿाहिरि ई हुनखे चए थो त पंहिंजे तूं छट धणीअ खे चओ, तूं पंहिंजे सपड़ जाम खे चओ त आउं जिस्म में जॾो चारण आहियां, पंधु तव्हां ॾे घणो आहे, हिते मुंहिंजे ॻोठ में ई मूंखे कुझु ॾेई छॾियो, आउं उते अचण जहिड़ो न आहे। हिते अगरि तमसीली तौरु हिन बैत खे ॾिसंदासीं त इंसानु हिकिड़ो जिस्म में जॾो आहे, हिकिड़ो हक़ीर इंसानु आहे, उन वटि एतिरो इल्मु आहे, न शऊर आहे, न उहो को आलम आहे, न फाज़िल आहे, न ज़ाहिद आहे, बसि हू पंहिंजे पेट में पूरो आहे। उहो चए थो त आउं हिकिड़ो गुनहगार शख़्स आहियां, मूंखे धणी ताला हिते हिन दुनिया में ई अॼु ॾेई छॾे, आउं पंहिंजे बचनि जो पेट पाले सघां। आउं त आहियां ई गुनहगार, मूं वटि त एतिरो को इल्मु ई न आहे, आउं अॻिते हलण जहिड़ो ई न आहियां। त धणी ताला तूं मूंखे हिते ई हिदायत करे छॾ, तूं मूंखे हिते ई कुझु ॾेई छॾ त आउं मन कुझु मूंखे हिदायत मिली पए, मन कुझु हिन दुनिया में पाण भरो थी सघां। जेकी ॾॾनि ॾे ॻुझियां ई ॻुझनि, जेकी धणी ॾॾनि मंगणहारनि खे ॻुझ ई ॻुझ में थो ॾे, उहो सपड़ जाम ॻुझ ई ॻुझ में जेको ॾॾ मंगणहारनि खे थो ॾे, जिन खे कुझु साज़ वॼाइण ई नथो अचे। सेजे सुणनि कॾहिं किरत वारा खे, सोजे कीरतन कंदड़ रुबाबी या मंगणहार ॿुधनि त साज़ मिड़ो ई से हूंद पिथूं कनि पलक में, त सात में पंहिंजा समूरा साज़ भञी पुरज़ा पुरज़ा करे छॾनि। ॿियो त सपड़ जाम हो जेको अणॼाण मंगणहारनि खे बि एतिरो ॾेई छॾींदो हो त शाह साईं चए थो त अगरि उहे जेके ॼाणू साज़ंदा, जेके उस्ताद मंगणहार हुया, उहे अगरि ॿुधनि त पंहिंजा साज़ ई भञी छॾनि त सपड़ जाम हुननि खे ॾॾनि खे पियो ॾे, पोइ असांजे साज़ जो कहिड़ो कमु आहे। ईअं ई शाह साईं चए थो त जेके आलम फाज़िल तक़वा परस्त आहिनि, उहे अगरि ॿुधनि त धणी ताला ॾॾनि खे गुनहगारनि खे ई ॾेई थो छॾे
या साधन माण्हुनि खे जन खे एतिरो इल्मु शऊर न आहे उन्हनि खे बि ॾेई थो छॾे त जेकर हू पंहिंजे इल्म ताईं हथु खणी वञे। उते किर्त वारा केतिरा किर्त कबो को, उते धणीअ जे हुज़ूर में घणेई ॻाइण वारा उन जा साराह कंदड़ आहिनि। ॻाइण सां धणी ताला जी साराह करण मां छा वरंदो। जेकी बंदो कमु करे सो मिड़ो ई ॾो, जेको बानो या इंसान करे सो मिड़ियो ई गुनाह में दाख़िल आहे। हिन दुनिया में एतिरा कम आहिनि, रोज़मर्रा में इंसान कई कम एतिरा थो करे जेके गुनाह जे ज़िमरे में अचनि था। तूं पारस आउं लोह जे सञे सोन थिया, तूं पारस आहीं ऐं मां लोह जे मूंखे नज़र सां नवाज़ी त सोन थी पवां। उथियो अबोझा, उथियो अबोझा सपड़ जो सॾु थियो। ए अबोझ इंसानो, अव्हां खे सपड़ सखीअ जो सॾु थियो आहे। जीअं ईअं कीरत कट न सिखिया, जीअं ईअं कीरत कट न सिखिया, तीअं पाणा रीधो रा। जीअं त बि ॻाइण हरगिज़ न सिखिया, तंहिं सूरत में शाह पाण ई राज़ी थियो आहे। मङो मूं मलाह, मङो मूं मुलाह, आउं अव्हां जो आहियां। हू चवे थो मूंखां घुरो छो त मां अव्हां जो आहियां। हिते सपड़ जे सखावत जी बि साराह थियल आहे, छो जो हू जेके कीरत वारा मङणहारनि, हू चए थो त हू मुंहिंजा आहिनि, मुंहिंजे देश जा माण्हू आहिनि। तंहिं करे जेको घुरनि आउं हुनखे दान ॾेई छॾींदुसि। त हिते इंसाननि खे बि, अबोझ इंसाननि खे बि हिदायत आहे त इंसानो सपड़ सखीअ यानी धणी ताला जो सॾु थियो आहे। जीअं त अव्हीं कुझु सिखिया ई न आहियो पंहिंजे नफ़्स परस्तीअ में, दुनिया जे हिन माहौल में, पेट पालण में तव्हांखे एतिरी विथी नाहे मिली, वेरम नाहे मिलियो, तॾहिं बि तव्हां सां धणी ताला राज़ी थियो आहे। कहिड़ी सूरत में राज़ी थियो आहे, इन राज़ खे परोइण जी कोशिशि कंदासीं त उहे जेके माण्हू जेके कुझु सिखी त न सघिया, परहेज़गार, आबिद, सादिक, मुफ़्ती, आलम त न बणिजी सघिया, छो जो हू पंहिंजे बचनि जी रोज़ी में एतिरा मशगूल हुया जो हू हुननि खे पढ़ण जो एतिरी विथ न मिली। पर धणी ताला उन्हनि ते इन सूरत में राज़ी थियो जो हुननि जा किरदार सुठा हुया, हुननि अमल सालिह कया, हुननि अलाह ताला जा हक़ त खणी पूरा न कया, हुकूकुल्लाह ते त हू पूरा न लथा, पर हुकूकुल इबाद ते हू पूरा लथा। न कॾहिं हुननि कंहिंजी दिलाज़ारी कई, न कॾहिं कंहिं ते ज़ुल्म कयो, न ई अहिड़ा के ग़लति अमल कया। तॾहिं धणी ताला उन्हनि ते राज़ी थियो ऐं चई त तव्हां मूंखां घुरो, तव्हां मुंहिंजा बाना आहियो। ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे, रूहानी फैज़ जी इनायत कंहिं ज़ात ते मुनहसर न आहे। जो जोग पचाए सो ई उनखे पाए, जेको पंहिंजे मन खे मारे सो ई उहा ॾात, उहो रूहानी फैज़ हासिल करे सघे थो। आरियूं अबोझनि जूं सपड़ जाम सहे, अबोझनि जा आरा अंगल सपड़ जाम बर्दाश्त थो करे, धणी ताला बर्दाश्त थो करे। जो राय वटि राति रहे तंहिं जुखी ता न थिए, जो राजा वटि राति घारे तंहिंखे को बि ॾुख सूर नथो रसे। जेको धणी ताला जे हुज़ूर में राति गुज़ारे तंहिंखे को बि जोखो नथो थिए। ॾॾ थी डान घुरेज तूं छॾ विॼा वाई, तूं अणॼाण थी डान घुरिजे, पंहिंजी ॼाण विसारे छॾ। पंहिंजी ॼाण ते गुरूर न कर, पंहिंजे इल्म ते, पंहिंजे अकुल ते, पंहिंजे दानाई ते गुरूर न कर। सपड़ राति संभाहिया ताज़ी तोलाए, सपड़ जाम काल राति तोलाए ताज़ी घोड़ा संजिया ऐं संभराया आहिनि। उन ॾॾ खे हू उनजो जेको उस्तादु आहे उनखे हू हिदायत थो करे त
तूं अणॼाण थी उन खां दान घुरिज, पंहिंजी विॼा विसारे छॾ। जेको तो वटि इल्मु आहे, जेतिरो बि इल्मु आहे उनखे तूं विसारे तूं ॾॾ थी उन खां दान घुरिज। जो ॼाणे न ॻाए तंहिंसी ॿेले धणी बाझ कई। जो हरगिज़ ॻाए न ॼाणे तंहिं ते लस ॿेले जे हाकिम यानी सपड़ सखीअ मेहर कई। उनखे 100 ताज़ी घोड़ा इनाम में ॾेई छॾियईं, जेको ॻाए बि न पियो ॼाणे। धणी ताला बि ईअं ई आहे। जेको इंसान एतिरो वॾो आलम फाज़िल मुफ़्ती बि न आहे, पर धणी ताला त दिलनि जा राज़ परखे थो। हू ॾॾ आहे, हू आम इंसान आहे, पर हू ॾॾ हुजण सां गॾोगॾु कंहिंसां नाइंसाफ़ियूं नथो करे, ज़ुल्म नथो करे, ठगियूं नथो करे, धोखा नथो करे, कंहिंजियूं इस्तहसालियूं नथो करे। त धणी ताला उन ते राज़ी आहे, उन ते मेहर थो करे, उनखे नवाज़े थो छॾे। पियो लेटी लुट सॼियूं रातियूं सुम्हीं, तूं अलूट थियो सॼियूं रातियूं पियो निंड्रूं करी। उथी आधीअ न करीं सपड़ साण सुहट, तूं आधी राति जो उथी सपड़ जाम यानी धणी सगोरे सां रिहाण न कई, तो तहज्जुद न पढ़ी। रूंझे रात उपटिया पेटनियूं पाणेठ, रूंझे ज़ात जे राजा रात पेटिन मां माणिक कढी निर्वार कया। मेड़े त्यां मट चूंडे भरिया चारण, मंगणहारनि उहे मेड़े पंहिंजा मट पुर कया आहिनि, पंहिंजा मट भरिया आहिनि। तूं अञा पियो लेटे निंड्रूं करी, तूं अधु राति जो उथियो ई नाहीं। हिते उन्हनि ॾॾनि खे बि चए थो त तव्हां अधु राति जो उथो, तव्हांखे जेतिरो अचे थो धणी दरबार आयो। धणी ताला पंहिंजूं निंड्रूं फिटाईंदड़नि खे घणो ई नवाज़े थो छॾे, उन्हनि ते पंहिंजी मेहर थो करे। ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, ॾातार सपड़ ॼाम या धणी सगोरे उटलो मंगणहारनि खे ॾोरा पा ॾिना। मूं दर छॾियो मंगणा मङी को ॿिया, इहे मंगणहार मुंहिंजो दर छॾे छो थो ॿियनि दरनि तां पिनी। धणी ताला हिते पंहिंजी बाने ते कावड़िजे थो त तूं मुंहिंजे दर खां घुरण खां तोखे जेको घुरणो आहे मुंहिंजे दर खां घुर, ॿियनि दरनि खां छो पियो घुरी। तॾहिं तो पिया विचां विला ॾींहड़ा, उन करे ई तोखे विच में ॾुखिया ॾींहं ॾिसणा पिया, जो तो धणीअ जे दर खे छॾे ॿियनि दरनि खां पियो घुरी। मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाणी थो ॾे, ए मंगणहार ए इंसान, तूं उन्हीअ खां दान घुर, उन्हीअ खां इनाम घुर जो ॾिहाड़ी पियो ॾे, यानी तूं धणीअ खां घुर। कूड़ा दर दुनिया जा जाजिक मंगी जे, ए चारण जन दुनिया जे दरनि तां दुनेवी माण्हुनि खां तूं पिनी से जूठा अथई से कूड़ा अथई उन्हनि खे छॾे ॾे। सुभां तोही खे मोटी ॾींदा मुंहं में, उहे सुभाणे तोखे मुंहं ते मेहणा ॾींदा। जिन खां तूं मंगी पियो सुभाणे या हिसाब वारे ॾींहुं रोज़े क़यामत उहे तोखे मुंहं ते मेहणा ॾींदा। त असां तव्हांखे किथे चयो त असां खां घुरो, तव्हांखे जेको घुरणो आहे धणी ताला खां घुरो, ॿियनि दरनि खे छॾे ॾे। खड़ अॻियां खप ॾिहाणी ॾातार जे, ए मंगणा तूं सखी सरदार जे आस्थान विया, ॾिहाड़ी पियो पाण गार। लंघा लाहिम लिख सेणनि मथां चाउठ चप, ए मंगणहार मतां तूं संदसि चाउठ तां तिर जेतिरो बि चप परे कयो। उनखे चुमियो पियो चुम, धणी ताला जे चाउठ खे चुमियो पियो चुम, उनखां पाण खे परे न कर। मंगणहारनि मप कोन्हे ॿियो कीरतरी, मंगणहारनि लाइ सवाइ ॻाइण जे ॿियो को बि वसीलो न आहे। यानी इंसाननि खे धणी ताला जी साराह खां सवाइ या अमल सालिह करण खां सवाइ ॿियो को वसीलो ई न आहे अॻिते छुटण जो। सपड़ साह पसाह जाजिक जिम विसारीअ, ए चारण तूं मतां को दम सपड़ सखीअ खे विसारी, हर दम तोखे धणी ताला दिल में यादि रहे।
रेही रुपी संदियूं तंदूं तुंबे खे पार। तूं सुरंदे खे रेह ॾेई साॼो करे उन में चांदीअ जूं तारूं विझ। लंघा तूं लीलाए अॻियां वञी उनजे, ए मंगणहार ए इंसान तूं वञी हुन अॻियां मिठूं मेड़ूं कर। तूं सपड़ आऊं सेकड़ो, तूं साहिब आऊं सब। तूं सपड़ सरदार आहीं, मां मंगणहार आहियां। तूं साहिब आहीं, मां तुंहिंजो सॻु आहियां। हिते सपड़ जाम अॻियां हिकिड़ो आम चारण मुखातिब आहे। उनजी दिलि रखण लाइ, उनखे राज़ी करण लाइ पुछी तुंहिंजो पॻु कुल्हे पातम कुंड, तुंहिंजी पर पुछी ॾस पुछी कुल्हे ते सुरंदो रखियो अथमि ऐं तोॾां निकिरी पियो आहियां। इंसान बि ईअं ई आहे। तूं सपड़ आऊं सेकड़ो, तूं ॾातार आऊं ॾोह। तूं सपड़ सरदार आहीं, मां मंगणहार आहियां। तूं सखी आहीं, मां सरापा गुनाही आहियां। तूं पारस आऊं लोह, जे सञे तो सोन थियां। तूं पारस मिसल आहीं, मां लोह मिसल आहियां। जे नज़र सां नवाज़ीं त सोन थी पवे। जे धणी ताला पंहिंजी मेर करी त आऊं हिकु सुठो इंसान थी सघां। उभरियो तारो उथी वर विहाग ॾे, पिरह जो तारो निकिरी निर्वार थियो आहे। तूं उथी कांध याने धणीअ खे रीझाइण लाइ असुर जी रागणी ॻाए। सुर प्रभाती आहे जीअं त प्रभात जी रागणी हूंदी आहे। प्रभाती ॻाइबी आहे त धणी ताला राज़ी थी पवंदो आहे। या सुबुह जो उथी धणी ताला जे दर ॿाॾाइबो आहे। धणी ताला जी सारा हमदो सना बयानु कंदी आहे त छा साईं चए थो, धणी ताला राज़ी थींदो आहे। सपड़ रेसारो चित परखे चारियो। सपड़ याने रब साईं गैरत वारो आहे, दिलनि जा राज़ परखण वारो आहे। मंगणहारनि जूं दिलियूं थो परखे। धणी ताला त इंसाननि जे दिलनि खां वाक़िफ़ आहे। तव्हां दिल ई दिलि में धणी ताला खे सारियो त हू तव्हांखे अजुर ॾेई छॾींदो। दोस्तो, सुर प्रभाती जीअं त प्रभात असुर वेल ॻाइण जो सुर आहे। हिन में शाह साईं सिंध जी रवायत सखावत खे उजागर कयो आहे। इहो ॿुधायो आहे त सिंध जो सरदार, सिंध जो हाकिम सपड़ जाम केॾो न सखी हो, केॾो न सखावत कंदड़ हो, जो ॾॾनि खे बि ॾेई छॾींदो हो। ऐं इन सां गॾोगॾु तमसीली तौरु शाह साईं असांखे पंहिंजा किरदार सुठा रखण जी तलक़ीन कई आहे। धणी ताला खे राज़ी करण जा असांखे तरीक़ा ॿुधाया आहिनि त कीअं तव्हां पंहिंजे धणी ताला खे राज़ी रखी सघो था ऐं तव्हां पंहिंजा किरदार सुठा रखो, तॾहिं ई तव्हां कामयाबु इंसान थींदो। हुकूकुल्लाह ते हलो, हुकूकुल इबाद ते हलो त तव्हांजा ॾुख सुखनि में तब्दील थी वेंदा ऐं तव्हां खे कामयाबियूं मिलंदियूं। इन सां गॾोगॾु हिन सुर में शाह साईं जिदोजहद जो बि दर्स ॾिनो आहे त तव्हां कंहिं बि कम लाइ जिदोजहद करियो, तॾहिं ई तव्हांखे कामयाबियूं मिलंदियूं। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन्हनि ते अमल कंदे हिन सुर जे ॿुधायल सबक़ ते अमल कंदे जिदोजहद करियूं, महिनत करियूं, पंहिंजो किरदारु सुठो रखूं ऐं सिंध जी रवायतुनि जा अमीन बणिजूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।